शदादकोट सीएमओ जे अदम दिलचस्पी सबबि शहर में गुज़िरियल 12 ॾींहनि खां वाटर सप्लाई फ़रहामी बंदि। शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि पारां म्यूनिसिपल कमेटी जी गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीर गैबी खान मुग़ेरी, वहाब बंदराणी, हुब्दार मीर जत, मौलाना हमीद मुग़ेरी, मौलाना मोहम्मद जान आबिद, मुजाहिद अवान, सुनील कुमार, शहबान जमाली, ज़ुल्फ़कार सीलरो, इम्तियाज़ शेख, अलहदाद खुश्क, रमीज़ तुनियो, हमल खुश्क ऐं ॿियनि चयो त हिकु बासर शख़्स वाटर सप्लाई जी मेन पाइप लाइन खे टोड़े छॾियो आहे। गुज़िरियल 12 ॾींहनि खां वाटर सप्लाई जो पाणी जी फ़रहामी बंदि हुअण करे शहरी सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त सीएम जी लापरवाही सबबि पाइप लाइन जो कमु बंदि आहे, जंहिं करे मस्जिदुनि, इमाम बारगाहनि ऐं मंदरनि में पाणी जी खोट थी रही आहे। इबादत करण वक़्तु वज़ू लाइ पाणी न आहे, जंहिं करे शहरियुनि सख़्त परेशान आहिनि। हुननि चयो त बासर पाइप लाइन मथां कब्ज़ो कयूं वेठो आहे, जंहिं करे शहरी परेशान आहिनि। सीएमओ खां घुर कई त वाटर सप्लाई पाइप लाइन मथां कब्ज़ो ख़तमु कराए पाणी जी फ़रहामी यक़ीनी बणाए शहरियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। म्यूनिसिपल ऑफिस जे गेट ते ॾाढो धरणे हणण जो मक़सदु इहो आहे त जेको वाटर सप्लाई जो पाणी आहे 15 ॾींहंनि खां वठी मुसलसल जेको आहे शहर जो बंदि कयो वियो आहे ऐं उन में असां जेको आहे सो शहरनि जी तकलीफ़ खे महसूसु कंदे शहरीता जे प्लेटफार्म थो इहो एहतिजाज जो असां जेको आहे फ़ैसिलो कयोसीं। उन में असां MP साहिब सां बि ॻाल्हायोसीं, MNA साहिब सां ॻाल्हायोसीं, CMO सां ॻाल्हायोसीं, चेयरमैन सां ॻाल्हायोसीं, पर पोइ बि उन जो को रिज़ल्ट नथो निकिरे। उनजे करे असां जेको आहे जमहूरी माण्हू आहियूं, असां एहतिजाज जो पंहिंजो हक़ रखूं था। अॼु असांजो एहतिजाज हिन जे करे आहे ऐं ओसिताणी असां हाणे इहा तहरीक ख़तमु न कंदासीं तेसिताणी शहर खे मुकमल वाटर सप्लाई जो पाणी मुहैया नथो कयो वञे। पाणी उहो जेको थोरो घणो मिले थो उहो बि किनो पाणी, माना वॾो इशू आहे हिन वक़्तु पाणी जो। त उनजे लाइ उते हिकिड़े माना असर सुखारा माण्हू, पीपल्स पार्टी वारा माण्हू उनखे जेको आहे पाणी खे रोके वेठा आहिनि। पाणी जो मसइले जे लाइ सॼा दोस्त, सभु शहर जा सियासी माण्हू दोस्त असां वेठा आहियूं ऐं जेतिरे ताईं उहो मसइलो हल नथो थिए त असीं दोस्तनि सां गॾु आहियूं। पाणी जेको मसइलो आहे हिननि गैर कानूनी गैर आइनी जे हिसाब सां पाइप बंदि करे शहरनि खे मसइलनि में माना मुबतला करे छॾियो आहे। अॻे पाणी जो माना शदीद बहिरान पाणी किनो थो अचे, वज़ू जे लाइ निमाज़िन खे तकलीफ़ थिए, मस्जिद ताणी पाणी नथो अचे, मां बारगाहनि ऐं मंदरनि ते पाणी नथो अचे। इन लाइ असां एहतिजाज कयूं वेठा आहियूं ऐं सूबाई हुकूमत खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत घुर था कयूं असांजे शहदादकोट जो जेको मसइलो आहे पाणी जेको इशू आहे, नाजाइज़ कब्ज़ो कयो अथनि, उन्हनि खे फौरी तौर हटाए असांजे शहरी बेचैनी उहा दूर। एहतिजाज हुसैनियत ऐं यज़ीदियत जो जंग आहे, जेको हिकिड़ो बाअसर माण्हू आहे जेको पाणी पाइप भञी करे उते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया सॼी जी सॼी माना नाइल थी चुकी आहे। छो त उहो वेठो हिते उज़र थो ॾियाराए CMO जागरानी साहिबु त मीर साहिबु अचे, मीर साहिबु हुनखे चए बाबा हिकिड़ो माण्हू बाअसर उहो MPA खां बि ॾाढो आहे, तव्हां म्यूनिसिपल वारनि खां बि ॾाढो आहे, त तव्हां इस्तीफ़ा ॾियूं, गेट बंदि करे वञी घरनि में वेही रहो, असां शहर वारा पाण वञी कमु कराईंदासीं। ऐं हीउ पाणी जाइज़ मसइलो आहे, सॼो शहर पाणी लाइ परेशान लॻो पियो आहे। त पाणी जो माण्हू सुबुह सां विझण लाइ परेशान आहे, वज़ू लाइ परेशान आहे, नंढड़ा ॿार मायूं वेचारियूं कपिड़नि धोअण लाइ परेशान आहिनि। हीउ यज़ीदी किरदार कयूं वेठा आहिनि ऐं असांजो हीउ एहतिजाज ओसिताणी जारी रहंदो जेसिताणी शहरनि खे पाणी न मिलंदो। पाणी जो मसइलो 2 हफ़्तनि खां हलंदड़ आहे। हिते जी म्यूनिसिपल जे नाइली जे करे जेको आहे पाणी जो पाइप जेको आहे हिकिड़े बासर माण्हू प्लाट ते रेलवे जे कब्ज़ो कयो अथई, उनखे जेकॾहिं पंहिंजा दुकान थो ठाराए पियो, उन जे दौरान इहो फाटी पियो आहे, उनखे ठाहिणु नथो ॾिए। शहरनि खे 15 ॾींहंनि खां पाणी मिले कोन पियो। उनजे करे असां इहो एहतिजाज कयो आहे त फौरी तौर ते हिन पाणी खे बहाल कयो वञे, हिन जेको आहे हिन जी वाटर सप्लाई जा जेके बि लाइनूं आहिनि उन दुरुस्त कया वञनि। ॿिए सूरत में हीउ जेको एहतिजाज आहे असांजो उन जो असां वधीक जेको आहे वॾे पैमाने ते असांखे जेको आहे करण ते मजबूर न आहे, त पोइ हिन वक़्तु ताईं शहरनि जो को बि जेको आहे तदारुक नथो कयो वञे। सो इन जे करे शहरी इताद तरफ़ां हीउ जेका एहतिजाज आहे उहो जारी रहंदो तेसिताईं जेको पाणी बहाल न कयो वेंदो। उन्हनि में वॾो ऐं बुनियादी मसइलो पाणी जो आहे। शहदादकोट शहर खे हमेशह पाणी जे मामले में ॾाढो तकलीफ़ुनि जो सामनो करिणो पियो आहे। जेका हीअ असांजी तहरीक आहे इहा हिकिड़ी ख़ासि मामले ते आहे, जेको वाटर सप्लाई 2 आहे, जंहिंमें शहर जे तमामु वॾे इलाइक़े खे पाणी मिलंदो आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी करे कुझु बाअसर माण्हू
उन पाइप लाइन खे बंदि कयो आहे ऐं उन जे मथां पंहिंजी नाजाइज़ अदावत कराइनि था पिया। हालांकि ॿुधण में आयो आहे त उहो रेलवे जो प्लाट आहे, सो उहो रेलवे जो मामिलो आहे। लेकिन असांजो अॼु मुतालबो आहे म्यूनिसिपल इंतज़ामिया जे दर ते गेट ते असां वेठा आहियूं त 15 ॾींहं माण्हू रड़ियूं कनि था पिया त पाणी कोन्हे को, लेकिन असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त न चेयरमैन ऐं न ई CMO शहरनि जी इन दाह खे वरनायो आहे ऐं पाणी जे मामले में हुननि बिल्कुलु कन लाटार कयो आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते उन कब्ज़े खे ख़तमु करे शहरनि जो पाणी बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में असांजा ही जेके मरहलेवार तहरीक हली रही आहे इहा तहरीक जारी रहंदी। असां पुरअमन आहियूं ऐं अमन सां रहणु चाहियूं था ऐं जेकॾहिं असांजे मुतालबात ते तवजो न ॾिनो वियो त असांजे तहरीक मां सम्झां थो त या ॿियनि मरहलनि में बि दाख़िल थी सघे थी। वाटर सप्लाई 2 जी जेका पाइप लाइन आहे उहा 35-30 सालनि खां हिकिड़े हंधि क्रॉस करे पई। उतां हाणे हिकिड़े बासर वॾेर चए थो त मां ज़मीन वरिती आहे, उन पाइप लाइन कढी फिटी कई आहे। जेको शहर जो पाणी 15-20 ॾींहंनि खां वठी बंदि आहे, बहाल करणु नथो ॾे। ऐं वरी म्यूनिसिपल कमेटी बि उनखे ठाहिण लाइ तयारु न आहे, इरादो उन वॾेरे जी हिकिड़ी सपोर्ट थी करे। हीअ असांजो एहतजाज उन लाइ आहे त बाबा इहा हिकिड़ी सही सिधी दहशतगर्दी आहे, पाणी बंदि करण यज़ीज़ जी निशानी आहे। ऐं ॿियो हिकिड़ी सरकारी शइ खे उन नुक़सानु पहुचायो आहे, पाइप लाइन कढी फिटी कई अथई, उन ते कानूनी कार्रवाई करे उनखे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वञे ऐं शहरनि जो पाणी बहाल कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। सभ खां पहिरियों त असां कोशिशि डिजिटल वारनि जा तहे दिलि सां मशहूरु आहियूं जंहिं शहदाद कोट जे हेॾे वॾे करंट इशू खे हाईलाइट कयो आहे। शहदाद कोट 7 लख आबादी रखंदड़ वॾो शहर आहे। अॼु 20 ॾींहं आहे असां वटि हिते पाणी मौजूदु कोन्हे को। उनजे लाइ अॼु शहरी तरफ़ां म्यूनिसिपल ऑफिस अॻियां धरणो आयो आहे। CMO जो बकौल त कंहिं बासर माण्हुनि असांजा पाइप ठोड़िया आहिनि ऐं उहे असांखे पाइप हणणु नथा ॾियनि। असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हेॾी वॾी गवर्नमेंट, हेॾी वॾी रियासत, हेॾा वॾा इदारा, उन इदारनि खां बि उहो माण्हू एॾो वॾो बासर आहे शहर जी 5-7 लख आबादी शहर रखंदड़ आहे, उनखे पाणी नथो ॾे। या त इन मां साफ़ ॻाल्हि ज़ाहिर आहे गवर्नमेंट नाअहल आहे, हुकूमत नाअहल आहे, हुकूमत उनजे ख़िलाफ़ु एक्शन नथी वठे। असांजो मुतालबो आहे शहदाद कोट 7-8 लख पॉपुलेशन रखंदड़ वॾी आबादी जो शहर आहे ऐं महिरबानी करे असांखे पाणी फ़राहम कयो वञे ऐं असांजो मुतालबो आहे नाल जेके करप्ट माण्हू इन में मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। हाँ, असांजो शहर लाचार ऐं लावारिस बणियल आहे, जंहिंजे अंदरि पाणी जे ढुक जे लाइ शहर जो हिकु हिकु शहरी मज़लूमनि वांगुरु तड़पी रहियो आहे। पर हिननि ज़ालिम हुकुमरान इंतिज़ामिया अॼु ॾींहं ते पाणी वारो मसइलो हल न कयो आहे। 2 ॾिहाड़ा अॻ में शहरी इतिहाद जे तरफ़ां असां पंहिंजो TMO साहिब सां मिलियासीं, जंहिं 24 कलाकनि जो चयो त मां पाणी बहाल कंदुमि, पर 24 कलाकनि जी जाइ ते 2 ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि, पाणी बहाल न थी सघियो आहे। मां त अफ़सोस करे सघां थो पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ज़रियो पाणी आहे। हीअ असांजो अॼु शहरी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां हीअ असांजे एहतजाज जी इब्तिदा आहे। जेकॾहिं 24 कलाकनि जे अंदरि असांजे हिन मामले जो नोटिस न वरितो वियो त हीअ असांजो एहतजाज ऐं धरणा जेके आहिनि उहे अॻिते ॿियनि मराहिलनि जे अंदरि दाख़िल थींदा। मां इंतिज़ामिया खे चवां थो त हया कयो, शर्म कयो, कम अज़ कम जेको पाणी जियापे जो ज़रियो आहे उहो असांजो बहाल कयो। असांखे पाणी बि जेकॾहिं तव्हां मुहैया नथा करे सघो त पोइ मां हल्के जे MP MNA साहिब खे चवंदुमि त महिरबानी करे असां वटि 2 MNA पंहिंजो आहिनि, ख़ुर्शीद अहमद जुणेजो साहिबु आहे, रमेश लाल आहे, MPA साहिबु आहे, पंहिंजो बि नादर मक्सी आहे। जेकॾहिं अवां शहरनि खे पाणी मुहैया नथा करे सघो त पोइ अवाम जी अवां जे लाइ राय ई आहे त महिरबानी करे पंहिंजनि उहिदनि तां, पंहिंजनि सीटुनि तां इस्तीफ़ा ॾेई करे हलिया वञो। साईं शहदाद कोट त मसला ई मसला आहे, सफ़ाई जा मसला बि ॾिसंदो त तमामु किनो शहर थी वियो आहे। पर पाणी त असांजो जियापो आहे न, जेको शहर जी गंदगी असां झागे घरनि में पिया अचूं था या घरनि खां निकिरी रोज़गार ते वञूं था त गंद झागींदा था वञूं, पर जो उहो वाटर सप्लाई वारो पाणी बि न हुजे त माण्हू सफ़ा पाण खे कीअं करे। हालत इहा आहे त उहो 15-20 ॾींहं थिया आहिनि त पाइप लाइन जेका भॻी आहे उनजी मरमत करणु को बासर माण्हू नथो ॾे, मीर जो माण्हू आहे को, त उन ते न म्यूनिसिपल ऑफिसर कमु था कनि, न को चेयरमैन साहिबु को एक्शन थो खणे, नतीजे तौर ते भोगे अवाम थो जो जेको लखनि जी तादाद में, किरोड़नि जी तादाद में टैक्स थो ॾे, उहो अवाम ई परेशान आहे जंहिंखे मोटी हिकिड़ो
मेरो सेरो पाणी बि घरनि में कोन थो पहुचे। सो असांजो हीअ मजबूर थी असां म्यूनिसिपल ऑफिस जे ॾाढो धरणो आयो आहे त जीअं फौरन इन लाइन खे बहाल करे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदात।